अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। बांदीअ में सिटवल खान जी ख़बर शामिल कंदासीं। बांदीअ में हेल्पिंग हैंड पारां ग़रीब मिस्कीन यतीम शागिर्दनि खे इफ़्तारी डिनर जी तक़रीब कोठाई वई। हेल्पिंग हैंड इफ़्तारी डिनर तक़रीब में रीजनल मैनेजर हेल्पिंग हैंड फार्म रिलीफ एंड डेवलपमेंट सिंध अली मोहम्मद पठान, एडिशनल डिप्टी डायरेक्टर नवाब शाह मोहम्मद साबिर कुरैशी, असिस्टेंट रीजनल मैनेजर हेल्पिंग हैंड फॉर रिलीफ एंड डेवलपमेंट सिंध अब्दुल बासित कुरैशी, साकिब अली ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते अली मोहम्मद पठान, साबिर कुरैशी ऐं अब्दुल बासित कुरैशी चयो त हेल्पिंग हैंड पूरी दुनिया में यतीम ॿारनि जी तालीम ऐं संदसि खाधे खुराक ते कमु पई करे। उन्हनि यतीम ॿारनि खे तालीम जो हक़ ॾेई उन्हनि खे बहितरीन तालीम मुहैया करे पई। उन मुआशरे में यतीम ॿारनि जी सार संभाल करण बि वॾी इबादत आहे। हेल्पिंग हैंड जे अॻवाननि वधीक चयो त सनदी वारा हेल्पिंग हैंड जे साण सहकार कनि जीअं ग़रीब मिस्कीन यतीम ॿारनि जी कफ़ालत बहितरीन नमूने सां करे सघिजे। आख़िर में आयल रोज़ेदारनि खे इफ़्तारी पिणु कराई वई।